मेरा दोस्तों अॼु मां गॾु आहियां आफ्ताब अली रायमू सां। आफ्ताब मेरान जो ग्रेजुएट आहे। अचो त साण कुझु कचहरी कयूं था। सभ खां पहिरीं आफ्ताब तव्हांजी वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। दोस्तनि खे मुख़्तसरन पंहिंजो तारुफ़ कराईंदा हलो। दादा मुंहिंजो नालो आफ्ताब अली रहमू आहे। मुंहिंजो तालुक़ु थरपाकर सां आहे ऐं मूं मेरान यूनिवर्सिटी खां इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में बैचलर्स कई आहे। मुंहिंजी 2005 बैच हुई। 2009 में मूं पास आउट कयो। 4 साल आउं लतीफ़ हॉस्टल रूम नंबर 69 ते रहियुसि। देन आई हैव डन माय MBA फ्रॉम ज़ैबिस्ट ऐं उन खां अलावा आउं हींअर कराची में रहां पियो ऐं कराची IELTS जी तयारी कयां पियो। दोस्तनि सां कुझु आइल्स जे बारे में टिप्स शेयर कयो प्लीज़। ओके, IELTS इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम इहो हिकिड़ो एग्ज़ामिनेशन आहे जेको सॼी दुनिया में क़ाबिल क़बूल आहे ऐं मञियो वञे थो इनखे। इन में ॿ ऑप्शन हूंदा आहिनि ॾियण जा। हिकिड़ो जनरल ट्रेनिंग मॉड्यूल, ॿियो हूंदो आहे एकेडमिक मॉड्यूल। अॼु आउं घणो करे जनरल ट्रेनिंग मॉड्यूल ते ई ॻाल्हाईंदुसि। सब खां पहिरीं मुंहिंजी टिप जेको इफेक्टिव टिप आहे उहो इहो आहे त IELTS इज़ अ गेम ऑफ टाइम। ठीकु आहे, तव्हां पंहिंजो टाइम मैनेज कयो, यू आर सक्सेसफुल। जेकॾहिं तव्हां टाइम में लैग था कयो त पोइ तव्हां IELTS में ओतिरो सुठो स्कोर न करे सघंदो। बैंड हूंदा आहिनि 1 खां वठी 9 ताईं। बैंड हूंदा आहिनि 1 2 3 4 5 अप टू 9। ठीकु आहे, 9 सुठे खां सुठो, 1 ख़राब खां ख़राब। डायरेक्टली अचूं था पाण इन जे नुक़्तनि खां। 4 पोर्शन हूंदा आहिनि हिन में: रीडिंग, राइटिंग, लिसनिंग एंड स्पीकिंग। ठीकु आहे, सभ खां पहिरियों रीडिंग ते ॻाल्हाईंदुसि। त रीडिंग जे लाइ तव्हां वधि खां वधि आर्टिकल्स पढ़ो। फॉर एग्ज़ाम्पल डॉन पढ़ो, तव्हां टाइम मैगज़ीन पढ़ो। कुझु बि अंग्रेज़ी जो मवादु अहिड़ो हुजे जेको तव्हांखे ईज़ी लॻे, या भले तव्हां कंहिं लाइब्रेरी खे जॉइन कयो, कुझु बि पढ़ो। मतिलबु वधि खां वधि अंग्रेज़ी पढ़ो त तव्हां हैबिचुअल थी वञो अंग्रेज़ी पढ़ण जा। उन खां पोइ हिन में कहिड़े क़िस्म जा सवाल ईंदा आहिनि। हिकिड़ो तव्हांखे पैसेज ॾिनल हूंदो, उन पैसेज खे तव्हांखे पढ़ी ऐं अकॉर्डिंग टू दैट पैसेज यू हैव टू आंसर द सर्टन क्वेश्चंस। क्वेश्चन हुन में ईअं हूंदा आहिनि, फिल इन द ब्लैंक्स बि हूंदा आहिनि। ऐं ॿियो मेन जेको पोर्शन आहे जंहिंमें दोस्त कंफ्यूज़ थींदा आहिनि उहो आहे 3 ऑप्शनस वारा क्वेश्चन। हिकिड़ो सवाल ॾिनल हूंदो, उनमें 3 ऑप्शंस हूंदा, यस, नो या नॉट गिवन। यस तव्हांखे तॾहिं लिखणो जॾहिं उहो इन्फॉर्मेशन तव्हांजे पैसेज में ॾिनल हुजे। नो तव्हांखे तॾहिं लिखणो आहे जॾहिं उहो इन्फॉर्मेशन ॾिनल हुजे पर अपोज़िट डायरेक्शन में ॾिनल हुजे, त पोइ तव्हांखे नो लिखणो आहे। नॉट गिवन तव्हांखे तॾहिं लिखणो आहे जॾहिं उहो टिपिकल स्पेसिफिक इंफॉर्मेशन उते मौजूदु न हुजे। दैट मीन्स दैट इंफॉर्मेशन इज नॉट मेंशन्ड इन दैट आर्टिकल। उते तव्हांखे लिखणो आहे नॉट गिवन, मतिलबु उहा इंफॉर्मेशन मौजूदु न आहे। अचूं त राइटिंग ते। राइटिंग में तव्हांखे छा करिणो आहे त 2 तव्हांखे टास्क ॾिना वेंदा। हिकिड़ो 150 वर्ड जो टास्क हूंदो, ॿियो 250 वर्ड टास्क हूंदो। उनमें तव्हांखे छा करिणो आहे त हिकिड़ी लिखण जो तरीक़ो हूंदो आहे त प्रॉपर स्टार्टिंग ॾियणी आहे, प्रॉपर बॉडी हुजे ऐं प्रॉपर एंडिंग हुजे। ठीकु आहे, दोस्त असांजे छा कंदा आहिनि त जीअं टॉपिक मिलंदो आहे त धड़ाधड़ लिखणु शुरू करे छॾींदा आहिनि। इहो न ॾिसंदा आहिनि त यार हिकिड़ी हिनजी प्रॉपर स्टार्टिंग हुजणु खपे, जंहिंमें हिकिड़ो नंढड़ो इंट्रो हुजे, वरी पोइ बॉडी हुजे, वरी पोइ एंडिंग हुजे। ठीकु आहे, त पोइ इहो तव्हां तरीक़ो मतिलबु अहिड़े हिसाब सां कजो जो मतिलबु उहो हिकिड़ो फ्लो न टुटे। एग्ज़ामिनर जेको तव्हांजो पढ़ंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे त इहो ख़बर न आहे त तव्हांखे केतिरो थो अचे। उनखे उहो पेपर ईंदो आहे जेको तव्हां लिखी मोकिलींदा आहियो। ठीकु आहे न, उन वटि सिर्फ़ु उहो पेपर आहे। उहो जॾहिं पढ़ंदो पेपर त उन मां ई उहो स्कोर हासिलु कंदो। अचूं था लिसनिंग ते। लिसनिंग में इहो आहे त सभ खां वधि खां वधि तव्हां अंग्रेज़ी ॿुधो, अंग्रेज़ी मूवी ॾिसो, अंग्रेज़ी तव्हां मतिलबु न्यूज़ चैनल्स ॾिसो, BBC ॾिसो, CNN ॾिसो। अंग्रेज़ी मूवीज़ में उहे मूवीज़ जंहिंमें हेठां सबटाइटल ॾिनल हूंदा आहिनि उहो ॾिसो त तव्हांजी लिसनिंग इम्प्रूव थिए। लिसनिंग में इहो थींदो त तव्हां हिकिड़ो को बि अहिड़ो सीन प्ले कंदा, उन जे अकॉर्डिंग तव्हांखे उहो आंसर्स ॾियणा पवंदा। अचूं था स्पीकिंग ते। सभ खां मेन जेको अॼु जी प्रेज़ेंटेशन जो मक़सदु मुंहिंजो हुयो उहो तव्हांखे स्पीकिंग जे बारे में ॻाल्हाइणो हुयो, छो जो उनमें वी मेक लॉट्स ऑफ ब्लंडर्स। ठीकु आहे, सभ खां पहिरियों मूं हिकिड़ी नंढड़ी इहो चिट ठाही आहे, दोस्तनि खे आउं शेयर कंदुसि। इनमें कुझु लफ़्ज़ आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो लफ़्ज़ आहे अंग्रेज़ी जो और मतिलबु या, दिस और दिस। दोस्त असांखे छा पढ़ंदा आहिनि, दिस आर दिस। हाणे इहो आर दिस इज आर चवंदासीं त पोइ आर जो मतिलबु आहे आहे। ठीकु आहे न, और जो मतिलबु आहे या। ॿियो लफ़्ज़ आहे नॉट। ठीकु आहे, दोस्त इनखे पढ़ंदा आहिनि नाट। छो जो मूं पाण बि अंग्रेज़ी वञी 6वीं क्लास में पढ़ी, APC असां 6वीं क्लास में पढ़ी। दोस्तनि बि ईअं पढ़ी हूंदी, घणो करे पीली ड्रेस पाई जेको वेंदा हुआसीं। सो बहरहाल हुनमें एॾो वॾो मसइलो न आहे। तव्हां ओ ॾिसो, उनखे तव्हां ओ ई पढ़ो, आ न पढ़ो, ए न पढ़ो। ठीकु आहे, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो लफ़्ज़ आहे डॉग, मतिलबु कुतो। उनखे तव्हां डॉग ई पढ़ो, डाग न पढ़ो। अंग्रेज़ी में को लफ़्ज़ न आहे डाग। ठीकु आहे, अहिड़ो ई ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे फॉर एग्ज़ाम्पल फॉर। ठीकु आहे, फॉर खे तव्हां फॉर ई पढ़ो, फार न पढ़ो। ॿियो लफ़्ज़ आहे ऑफ, इनखे तव्हां ऑफ पढ़ो, ऑफ न पढ़ो। ठीकु आहे, इहे थी विया असांजा 4 पोर्शन। इन खां पोइ आउं